महान अदीब अमर जलील सां मल्हाए शाम ऐं लेखक मुमताज़ मल्हा जी किताब लाइ महूरती तक़रीब रिपोर्ट मंज़ूर कालरो। इंडोर्समेंट ट्रस्ट के प्लेटफॉर्म ता तारीख़ी हाल बसंत हाल कल्चर सेंट्रल हैदराबाद में पाकिस्तान ख़ास तौर सिंध ऐं वॾे लेखक मोहतरम अमर जलील सां ज़ूम जदीद टेक्नोलॉजी वसीले विहाण मल्हाई वई। तक़रीब लाइ स्टेज सेक्रेटरी जा फ़र्ज़ डायरेक्टर सोबिया अली शेख ऐं निहायती नफ़ीस ऐं शानाइती अंदाज़ तोड़े वणंदड़ लहजे सां सरअंजाम ॾिना। शुरूआत में लेखक मुख्तियार मल्हा जी सॾ ते तालीमी सिरिश्ते जे ॿधल किताब एजुकेशन इन सिंध 19वीं सदी जे महूरत अमर जलील खां ज़ोरदार ताड़ियुनि सां कराई वई। उन बाद मुक़ररनि में जनाब इशरत ख़ान, नसीर मिर्ज़ा ऐं माइनाते लेखका शबनम गुल जिन दुनिया जे अज़ीम लेखकनि में शुमार थींदड़ सिंध धरती जे सचार फ़क़ीर मंशुल इंसान ऐं खोड़ किताबनि ऐं मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में मज़मून लिखंदड़ हस्ती मोहतरम अमर जलील जी ज़िंदगी जे घणनि रुखनि ते शानदार इल्मी अदबी अंदाज़ में रोशनी विझंदे उन्हनि खे उजागर कंदे संदसि अदबी पोरे जो क़दुरु कयो। ख़ासि महिमाननि में अब्दुल हमीद आख़ुंद तरफ़ां बि अमर जलील सां पुराणी दोस्ती जे नाते ख़ूब सवाल कंदे तारीख़ी यादगिरी तां पर्दो खयों। हीअ तक़रीब शाम जो 6:30 वॻे शुरू थी रात जो देर सां पुॼाणी थी पहुती। हिन तक़रीब में इल्मी अदबी सान्यावंद शख़्सियतूं, तारीख़दान, लेखक, पब्लिशर ऐं सक़ाफ़ती खाते सां जुड़ियल नामियारा बुज़ुर्ग शरीक थिया। आख़िर में चांहि बिस्किटनि सां ख़ातिर तवाज़ा कई वई।